नमस्कार मित्रों, उम्मीद है तव्हां सब ठीक हूंदवे, तव्हांजो परिवार सब ठीक हूंदो। असां जेका पहिरीं एपिसोड रखियोसीं सतगुरु साईं कैलाशपुरी जी जीवन जे सॼो मथों, उन्ही जो नालो रखियोसीं असां हिकु प्रेम गाथा। उन्ही जो पहिरियों एपिसोड लॉन्च करे चुका आहियूं असां। हाणे जो ॿियो एपिसोड जेको आहे, जंहिंमें असां पहिरीं एपिसोड में साईं जन जी समाधि, साईं जन जी आराम गाह ॾेखारीसीं, विश्राम गाह, ऐं साईं गणेशपुरी साहिब जन जेके पहिरियों आया हुआ ओॾो मुल्तान मां, उन्हनि जो दरबार थोरो ॾेखारियोसीं। हाणे असां तव्हांखे दरबार जो ॾेखारींदासीं, जेका लहड़ी दरबार आहे, जेका पहिरियों ॿाहिरि हुई, जेका 1935 खां पोइ जेका अंदर दरबार शहर जे अंदरि शिफ्ट कई वई, साईं जन साईं कैलाशपुरी साहिब जन शिफ्ट कई होॾे शिवालो ऐं दरबार साहिब शिफ्ट कई। अॼु वरी तव्हांखे उन्ही जो दर्शन करायूं था। अचो तव्हांखे उनजो दर्शन करायूं था। तव्हां साईं कैलाशपुरी दातारनि जी जेका दरबार साहिब, उनजो दर्शन तव्हां कयो। ॾाढो आनंददायक, ॾाढो प्यार भरियो दर्शन। साईं जन जी गाथायूं, साईं जन जी जेका जीवन आहे, ॾाढो लंबो आहे। असां पहिरें तव्हांखे समाधि साहिब दर्शन करायोसीं, वराणी दरबार साहिब जो। हाणे जेका टी किस्त ईंदी, एपिसोड ईंदो, उनमें असां तव्हांखे जेकबाद दरबार जे बारे में ॿुधाईंदासीं, उनजो तव्हांखे वीडियो रखंदासीं, ताकि इहे टे दरबार थी करे पोइ असां साईं रामपुरी दातार, साईं कैलाशपुरी दातार, साईं जा पिता विशनपुरी दातार ऐं उन्हनि जा जेके वॾा जेके सभु थियल आहिनि, साईं गणेशपुरी दातार खां, छो जो हिते लहड़ी में पहिरें साईं गणेशपुरी दातार मुल्तान साइड आया हुआ। इहा बि सॼी तव्हांखे विस्तार ॾींदासीं, छो आया, कहिड़े तरीक़े सां आया, कीअं आया, छा कारण हुयो, हिते किथे रहिया, कहिड़ो सिस्टम ठाहियो, उहो सॼी तव्हांखे विस्तार सां ॿुधाईंदा हलंदासीं। तव्हां दिलि सां, प्रेम सां इहा कथा आनंद वठो। ऐं जेका लहड़ी दरबार आहे, इन जी तव्हांखे समाधि जो दर्शन बि थियो। तव्हांखे समाधि जेका आहिनि हिते दरबार साहिब जे अंदरि 8 समाधियूं आहिनि। जेका लहड़ी दरबार आहे, माता मंदिर, गुरु कैलाशपुर मंदिर, उहो 8 समाधियूं आहिनि। ऐं हिन समाधियुनि ते 20 समाधियुनि, अॻु 18 हुयूं, जंहिंमें असांजे पिता साहिब जैसे माता साहिब जी सां गॾु 20 आहिनि। ऐं हिकिड़ी ॿी नंढी समाधि ठहियल आहे, जेका हाणे उनजी रिपेयरिंग जो कमु हलंदो पियो आहे। उहो तव्हां अॻिते हली करे वरी उनजो दर्शन बि कराईंदासीं। उहो समाधियूं कंहिंजियूं इहा त असांखे एॾी ॼाण न आहे, लेकिन हिकिड़ी असांखे ॼाण आहे जो कंहिंजी समाधि आहे, उन जी असांखे तव्हां कथा बि ॿुधाईंदासीं
त उहा कीअं समाधि इनमें आई, असांखे ख़बर पई कहिड़े नमूने सुध पई, असांखे कीअं वजूद में आई, इहा बि असां तव्हांखे इन वीडियो में असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं प्रेम सां श्रद्धा भाव सां दर्शन तव्हां कया समाधियुनि जा, जेका अगली पुरानी जेका दरबार साहिब हुई, जेका शहर ख़बर उनजा भी तव्हां पहिरीं एपिसोड में दर्शन कया। हाणे हे तव्हां लेडी दरबार जा दर्शन कंदवे। वरी जेका ॿी जेका एपिसोड ईंदो टियों, उनमें जेकबा जी दरबार जो मालूमात ऐं जेकबा दरबार जो दर्शन तव्हां कराईंदावे। ऐं चौथों एपिसोड जेको ईंदो उनमें असां तव्हांखे विस्तार सां सॼो स्टार्टिंग मां साईं गणेशपुरी मुल्तान मां जॾहिं मां रवाना थिया उहा तव्हां कथा ॿुधाईंदासीं। उतो आया लेडी खां पोइ गद्दियूं हलंदियूं रहियूं, उनको वठी साईं गणेशपुरी को वठी करे साईं कैलाशपुरी जे जेके शरीर त्यागण या समाधि में लीन थियण जो उहो तव्हांखे ॿुधाईंदासीं इतिहास सॼो। उन खां पोइ सॼो तव्हां चौथी एपिसोड में तव्हांखे बिल्कुलु ज़रूरु इहो ॿुधाईंदासीं। लेकिन असां चओ पिया पहिरियों तव्हां सॼिनि दरबारनि जा समाधियुनि जा दर्शन कयो, ताकि पहिरियों दर्शन करण सां तव्हांजो जेको जीवन निहाल थी वञे, तव्हांजे अखियुनि खे जेको आहे आनंद अचे, मन खे सुकून मिले। उहो दर्शन करण सां तव्हां निहाल थी वेंदव। पोइ उनमें चाहे सतगुरु जा दर्शन, समाधि दर्शन थी वेंदा। पोइ तव्हांखे हिकिड़ी विस्तार सां कथा भी समझ में ईंदी, तव्हांखे आनंद भी ईंदो, छो जो असां कथा जे विच विच ॿुधाईंदा रहंदासीं त ही समाधियूं आहिनि, ही दरबार आहे। इन वजह खां असां तव्हांखे दरबार जा, समाधियुनि जा, साईं जेकबा दरबार जा दर्शन करायूं था पिया, ताकि तव्हां जीअं इनखे सम्झो, सही तरीक़े सां, सरल तरीक़े सां सम्झो। एपिसोड असां वधाए सघंदा आहियूं, वधी वेंदा एपिसोड ज़ाहिर आहे, लेकिन असां कोशिशि इहा कंदा विस्तार सां सम्झायूं तव्हांखे, हिकु हिकु पॉइंट खे असां सम्झाए करे, खोले करे, हिकु हिकु संतनि जी गाथा ॿुधाईंदा तव्हांखे हलूं। साईं गणेशपुरी जी गाथा, साईं रामपुरी जी गाथा, साईं ओमपुरी जी गाथा, सतगुरु साईं कैलाशपुरी जी गाथा, उन्हनि जी शिष्यनि जी गाथा, समाधियुनि जी गाथा, उनजे माता पिता जी गाथा, आई दादुल जी गाथा, साईं जे पिता जेके साईं विष्णुपुरी आहिनि, उन्हनि जी गाथा तव्हांखे इन्हनि सभिनि जो डिटेल सां तव्हांखे उन्हनि जी कथायूं ॿुधाईंदा हलंदासीं विस्तार सां, त तव्हांखे सही सरल तरीक़े सां सम्झ में ईंदो ऐं उनजो आनंद हिकिड़ो ॿियो हूंदो। जिन कथा ॿुधण सां हिकिड़ो मन खे सुकून ऐं मन खे हिकिड़ो रिलैक्स पन, हिकिड़ो आनंद ईंदो। इन करे जेॾी महिल बि कथा ॿुधो, रिलैक्स थी करे, कननि में हैंड फ्री हणी करे, सुकून सां, शांति सां ॿुधवे, तव्हांखे ॾाढो ई आनंददायक ईंदो। छो जो संतनि जी कथाउनि में आहे मज़ो, उन मिठास आहे संतनि जी कथाउनि में। चाहे कहिड़ी बि संतनि जी कथा असां हिते रखूं था पिया, उनमें मिठास आहे, उनमें एॾो आनंद आहे, एॾो सुकून आहे। मां पाण बि अक्सर कई संतनि जूं कथायूं ॿुधंदो रहंदो आहियां यूट्यूब ते, अक्सर संतनि जूं गाथायूं पढ़ंदा रहंदा आहियूं, किताबनि में ॿुधंदा रहंदा आहियूं। पढ़ण सां मन खे सुकून ईंदो आहे। रात जो ॿुधी करे, पढ़ी करे सुम्हंदा आहियूं त रिलैक्स थी करे सुम्हंदा आहियूं। न त जीवन में ॾिसो, कई माण्हू हमेशह चवंदा आहिनि मूंखे निंड न ईंदी पई आहे, मूंखे सुकून न आहे। यानी उहो इन करे सुकून, इन करे निंड न हूंदो आहे त असां ड्रामा ॾिसी या परिवार सां विड़ी करे या असां फेसबुक ते फालतू शयूं ॾिसी करे असां सुम्हंदा आहियूं ऐं असांखे पोइ शरीर में अंदरि पेन रहंदो आहे। सुबुह जो दिमाग़ असांजो रिलैक्स हूंदो आहे। असां चवंदा आहियूं सुम्हिया पिया आहियूं, असांखे लॻंदो आहे असां निंड कई आहे, लेकिन निंड अंदरे खाने में न हूंदा आहियूं। अक्सर ही शिकायत माण्हुनि जी। पोइ उनजे लाइ छा कंदा आहिनि माण्हू, गोरी जो सहारो वठंदा आहिनि या शराब जो सहारो वठंदा आहिनि। लेकिन जॾहिं तव्हां संतनि जूं कथायूं ॿुधण शुरू कंदवे, रात जो सुम्हंदे टाइम सत्संग ॿुधण शुरू कंदवे, सत्संग ॿुधी सुम्हंदवे न, तव्हांखे इन गोरी खां ऐं मदरा खां तव्हांजी जान छुटी पवंदी। तव्हां एॾी सुकून जी, एॾी रिलैक्स जी निंड तव्हांखे ईंदी, तव्हां माइंड फ्रेश थी वेंदो। छो जो माइंड फ्रेश जेके आहिनि उहे कथायूं संतनि जूं आहिनि, भॻवान जूं कथायूं आहिनि। असां हिन में काफ़ी भॻवान जूं कथायूं बि विधियूं आहिनि। ईअं बि सत्संग असां रखूं था पिया। इन करे जेतिरो थी सघे संतोषपुरी सिंधी अमृतवाणी के जेको चैनल आहे उनखे सब्सक्राइब कयो ऐं असां जेका अपडेट ईंदी वेंदी संतनि जी, भॻवान जी कथा, उहो तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं ऐं ज़रूरु तव्हांखे आनंद ईंदो उनमें। ही जेके आहिनि 8 समाधियूं सतगुरनि जूं, हाणे हिननि में 8 समाधियुनि जे अंदरि संत महापुरुष जेके विराजमान आहिनि उन्हनि जी विस्तार थोरो अॻिते हली करे थींदो। पर सभ खां ज़्यादा जेका प्रसिद्ध समाधि आहे
साईं ओमपुरी साहिब जन जी, जंहिंजी ॾाढी महान हिकिड़ी कथा आहे। उहा कथा थोड़ी हल्की तव्हांखे ॿुधाईंदुमि। ही समाधि साहिब जी बि असांखे ख़बर न हुई त ही कंहिंजे संतनि जी आहे, कहिड़े संतनि जी आहे, नाम छा हुयो। त हिकिड़ो प्रेमी महेश कुमार नाले सां काफ़ी साल पहिरें उनखे अंदर में हिसाबी चक्कर हुयो। उन हिसाबी चक्कर में जंहिंसां मिलियो उन्हनि चयुसि त बाबा लाड़ी में साईं ओमपुरी जी समाधि आहे, उते तव्हां वञी करे मथो टेकियो, उते निकर तव्हां रहो 4 ॾींहं, तव्हांखे उहो मुक्ति मिलंदी। हिते जीअं आयो, वेठो, उनखे असां बोलायोसीं, अंदर में जो हिसाबी चक्कर हुयुसि उहो ॻाल्हाई। उन चयो त मुंहिंजी हिन तरीक़े सां मौत थी हुई, कंहिं बि हुन सां सिस्टम सां, त मूंखे संतनि महात्माउनि या कंहिं बि ॿुधायो, अंदरो अंदर उहो हिसाबी चक्कर जेको हुयो उहो ॻाल्हाए पियो। त उन चयो त मूंखे ॿुधायो वियो आहे त साईं ओमपुरी समाधि लेड़ी में आहे, उते निकर तोखे मुक्ति मिलंदी। मुंहिंजी आत्मा भटकदी रहती आहे। कथा उहा घणी वॾी आहे, अॻिते तव्हांखे विस्तार ॾींदासीं इन कथा जो बि। सिंपल हाणे साईं जो दर्शन थियो, समाधि इन करे थोड़ी थोड़ी कथा तव्हांखे ॿुधायूं। सो मां उनखे चयमि त बाबा असांखे त सुध बि न आहे, साईं ओमपुरी समाधि आहे कहिड़ी जॻह ते। छो जो 18 समाधियूं जी तव्हां ॻाल्हि कयो, होॾे इन घर जे अंदरि समाधि हिकिड़ी आहे, 8 समाधियूं हिते आहिनि। त इन करे इन शइ जी असांखे जानकारी बि न हुई। वॾा जेके संत, छो जो साईं कैलाशपुरी साहिब जी गेप रहियो जो गदी जो, त उन खां पोइ काफ़ी वीचार जेके वॾा हुया उहे सभु हलिया विया, नंढनि खे सुध न ईंदी शइ जी। त उन चयो त मूंखे ख़बर आहे त साईं ओमपुरी समाधि कहिड़ी आहे। मां चयो तोखे कीअं ख़बर, असांखे ख़बर न आहे। जो मूंखे कंहिं महापुरुष कंहिं संत ॿुधायो, उहो जेका अंदरि आत्मा हुई, उनजो नालो देवीदास हुयो, उनजी जेकी आत्मा हुई जंहिंजे अंदरि हुई उहो महेश कुमार नालो, उञा बि आहे अञा। पर जेको देवीदास हुयो अंदरि, उनजी आत्मा जंहिंजी भिटके पई, उहो शांत थी वियो, उनजी आत्मा भिटकी अंदरि वई। त उन असांखे ॿुधायो त मूंखे कंहिं महापुरुष कंहिं संतनि मां सां मिलिया, रूहां आत्मा मिलदियूं, त उन्हनि ॿुधायो त फिलाणी जॻह ते सॼो ॾस ॾिनई। त उन अची करे मूंखे ॾेखारियो त साम्हूं साम्हूं कुंड में साईं ओमपुरी समाधि आहे। पोइ उहो 4 ॾींहं रहियो, कशमकश रही, हे रहियो हो रहियो, वॾी हिकिड़ी कथा आहे। कहिड़े हिकिड़ी एपिसोड सॼी जी कथा आहे, उहो ॿुधाईंदा तव्हांखे ज़रूरु। त उन ॿुधायो त साईं ओमपुरी समाधि ही आहे। पोइ उनजी हितां निस्तारो थी वियो। कीअं निस्तारो थियो, कहिड़े नमूने, ज़रूरु तव्हांखे ॿुधाईंदा। छो जो असां 3 जेको एपिसोड आणींदासीं, उहो एपिसोड जेका आहे दरबार श्री दुर्गा भवन जो। उनखां पोइ 4थे एपिसोड में असां साईं जन जी कथा शुरूआत कंदासीं। सो दरबार जा दर्शन कया तव्हां, संतनि जा दर्शन कया तव्हां, गद्दी साहिब जा दर्शन कया तव्हां, सतगुरु साईं ओमपुरी दातार जा दर्शन, समाधि दर्शन थिया। सो दर्शन कए वे, आनंद मिलियो। ऐं वरी 3 एपिसोड में तव्हां सां वरी श्री दुर्गा वन यात्रा, उनखां पोइ विस्तार सां जेका साईं जन जी कथा आहे उहा स्टार्ट कंदासीं, ध्यान सां, प्रेम सां, वीचार सां। टाइम लॻे थो एडिटिंग में, सेटिंग में, त उनजे लाइ तव्हां खां माज़रत घुरूं था। ऐं कोशिशि कंदासीं त कथा रोमांचिक, अलौकिक, आनंददायक कथाऊं तव्हांखे आणियूं, तव्हांजे लाइ तव्हांखे ॿुधाईंदा रहूं। सो असांजे चैनल खे वरी बि तव्हां सब्सक्राइब कयो, संतोषपुरी सिंधी अमृतवाणी खे, ऐं शेयर बि कयो, ताकि जीअं ॿिया बि इन कथा मां फल प्राप्त करे सघनि, दर्शन करे फल प्राप्त करे सघनि। इन करे सदाई परमात्मा तव्हां ख़ुशि रखे। जय जय समाधि वारा।